सॼी सिंध जीअं फैज़गंज में बि ॿाखर तबाही मचाए छॾी। हारन सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त साईं हिते माकड़ खाई वई आहे सॼी बनी पुछड़ी मथां आहे कान सफ़ा हुकूमत नकार कान थी फुहारा सहारा कराए असांजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा आहिनि गरीब हिते जेको सो फसल बचो ई कोन्हे सॼी हुकूमत कराए हेल्प असां सां ऐं हिते कणिक सॼी खाइजी वई आहे का शइ कान्हे माकड़ उथे ई कान थी सॼो वण सण का शइ न बची आहे हिते। पता केतिरे तादाद में आहे? घणी तादाद में आहे हिते सफ़ा बनी खाई तबाह करे छॾी अथई का शइ न बची आहे हिते अञा वञे कान थी हुकूमत असांखां हेल्प कराए अॻिते हली अञा हाणे कायूं था त बि वञे नथी माकड़ जेका आहे त हुकूमत हिमत कराए का फुहारा कराए जहाज जारे जेका कणकूं बचनि असां जेके हाणे था कयूं त बि उते अन्नी टुंडे थी वञे काई हिमत करायो। अदा मां मिस्किन अर्ज़ थो कयां मुंहिंजी 10 एकड़ कणिक हुई जंहिंमें तीलो बि कोन बचियो आहे मकड़ 2 चकर इहा खाई वई आहे ऐं गर्मी जो 10 एकड़ वण हुयो जेको पानी जो ढुक कोन मिलियो उहे उते तबाह थी वियो। मां मिस्किन काथों बचाता था मां मज़दूर हींअर 10 एकड़नि वारो मज़दूरी थो कयां जेको 100 रुपया 200 रुपया दिहाड़ी थी मिले उहो राति आहे त ॾींहुं कोन्हे त ॾींहुं आहे त राति कान्हे। अपील इहा ई आहे त ख़ुदा वास्ते इहा गवर्नमेंट जेका आहे ई माकड़ खे ई पाणी जे हादसे में कुझु असां मिस्किननि जी मददगार थिए ऐं असां मिस्किन काॾे वञूं असां बेवसी थी दाहूं था कयूं। माकड़ मार जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? असांजो इहो ई चवणु आहे त गाॾियुनि ज़रिए फुहारो जेको सो ॾियनि ऐं दवायूं ॾियनि जेको माकड़ मारिजे ऐं माकड़ असांखे तबाह करे छॾियो आहे ऐं 10 एकड़नि वारो हींअर चरो मज़दूरी थो करे मां काथों बचा पालां त मां काथों ॿनी जो ख़र्च पूरो कयां वर्ल बि चऊं था त अची असां सां हुकूमत मददगार थिए। माकड़ हाणे मुल्क जी तबाही कर छोड़िए गवर्नमेंट को अपील है तो का गाड़ियां के मोकले के स्प्रे वाला जो स्प्रे थी वे मेहरबानी थी फसल थी ना साल थी कणक दा सो भी माकड़ खा गई उन सा किने वजू गरीब गवर्नमेंट को वाल भी अपील है तो बड़ा मेहरबानी के स्प्रे मशीन के गाड़ियां मोकलन स्प्रे थी वे जो फसल सारा कणक दा खत्म थी गया मेहरबानी। अस्सलाम वालेकुम ताल के फैज़गंज का माई खान चांग तो गलाए जको असा गरीब मिस्किन पोयत जको असा बच्चन जो पोयो करे ऐं बन्नन जो हाथो करे वॾनि जा बेलपा ॾेई बचा था थींदा हुआसीं हींअर अची माकड़ पया का शइ कान छॾई उन्हारे में जेको वणनि जो कपास जो फसल हुयो पाणी कोन हो जेको थोरो घणो दाल के फैज़गंज मीरवा में पाणी पियो अचे जेके वॾेरा ॾाढियूं बाल्टियूं हुयूं डंडा खयो पाणी पिया भरनि हींअर पाणी जी लप आई जेका सरियो हुई ऐं कणिक जो फसल हुयो का शइ कान बची माकड़ 3 चकर ताल के फैज़गंज में आई आहे जेको न को MP न को वज़ीर आला न को कोई धनी न को कोई असांजो वारस जेको असां गरीब खां अची हिते पुछा कए त तव्हांजो छा हाल आहे इलेक्शन थिए थी गले गले ते अची MP बीहे थो अरे गरीब मज़दूर पोइ ते छॾियो बच्चा ॿार वठी मूंखे वोट ॾियो हींअर मां अर्ज़ थो कयां वज़ीर आला के तो जको असांजो कणिक जो फसल आहे का शइ कान बची आहे काॾे वञूं किथे वञूं असां कंहिंखे था ॾियूं असांजो कणिक जो फसल तबाह माकड़ करे वई अबा। गरीब माण्हुनि पारां आला अख़्तरनि खे मुतालबो कयो वियो त जल्द खां जल्द स्प्रे कराए संदन फसल बचाए ज़िंदगियूं बचाए वञनि। अलीबख्श चांग सोच टीवी फैज़गंज। मां सिंधुअ जी सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.